खिपरो मां अव्हांखे कंहिं ब्रेक इनो ॾींदा हलूं त खिपरो में ॿिनि धारदार वाक़िअनि में हिकु औरत हिकु मर्द जीतमार दवा पी छॾी आहे। ॿिन्ही ॼणनि खे ॻणती जोगी हालत में तालका अस्पताल खिपरो आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां ॿिन्ही ॼणनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ कोशिशूं जारी है। खिपरो वेझो वयूं दड़ो में ज्ञानचंद वल्द गुणेसो भील ऐं ढिलियार वेझो ॻोठ हाजी महमूद थेबो जी रवासण आमना ज़ाल केसरो कोली जीतमार दवा पी छॾी है। इन मौके ते मुतासिन जे वालिदीन ॿुधायो आहे त महांगाई ऐं बेरोज़गारी खां तंग थी ॿिन्ही ॼणनि जीतमार दवा पी छॾी है, जंहिंखे तारका अस्पताल आंदो वियो आहे, जिते हिननि खे तिबी सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।